अस्सलाम वालेकुम नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो आवां बेरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन ते अमेरिका जी जंग वारे वज़ीर चयो त ईरान आपनाई हुरम्स के कंट्रोल नथो करे सघे। नाकाबंदी में अमेरिका जा 15,000 अहलकार हिस्सो वठी रहिया आहिनि। ईरान सां जंगबंदी ख़त्म नाहे थी। ऑपरेशन प्रोजेक्ट फ्रीडम जारी आहे। प्रोजेक्ट फ्रीडम जो मक़सद आपनाई हुरम्स सां वापारी आमदो रफ्त जी बहाली आहे। ईरान कमर्शियल शिपिंग ते हमला कया त सख्त जवाब ॾिनो वेंदो। अमेरिका जे जंग बाबत वज़ीर पेट हेगेस्टिक अमरीकी फौज जे जनरल डैन कैन सां गॾु ब्रीफिंग ॾींदे चयो त ईरान जूं कार्रवायूं उन हद ताईं नाहिनि पहुतियूं जो जंग ॿीहर शुरू कई वञे। ईरान जी नंढी ॿेड़ियुनि ऐं ड्रोन खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ईरान जो मंसूबो बैन अल-अक़वामी भतेरी शक्ल में आहे जेको नाक़ाबिले क़बूल आहे। अमेरिका जे हुरम्स में मौजूदगी जारी आहे जीअं वापारी सरगर्मियूं आज़ादाना जारी रहनि। गॾियल अरब अमारात ईरान खे खिते में अमन लाइ ख़तरो करार ॾेई छॾियो। यूएई जे दिफ़ा वारे वज़ीर अनवर करकाश चयो आहे त ईरान अगराई कंदड़ धुर आहे। ईरानी नार में बहरान वधाइण जो ज़िम्मेवार आहे। पिण बयान में यूएई जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त आलमी बिरादरी पारां हमले जी मज़म्मत यूएई जे मौक़िफ़ जी तौसीक़ आहे। जवाब जो हक़ महफ़ूज़ रखूं था। बरतानिया ऐं सऊदी अरब पारां गॾियल अरब अमारात मथां हमले जी मज़म्मत। ईरान जो परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चीन जे दौरे ते रवानो। अब्बास इराक़ची बीजिंग में चीन जे परॾेही वज़ीर सां मुलाक़ात कंदो। पंहिंजे बयान में ईरानी परॾेही वज़ीर चयो आहे त अमेरिका खे संदसि बुरो चाहींदड़नि खां परे रहणु घुर्जे। कुझु अंसर अमेरिका खे ॿीहर दुबड़ में धिकणु चाहिनि था। गॾियल अरब अमारात खे बि एहतियात करणु घुर्जे। पाकिस्तान पारां गॾियल अरब अमारात ते मीज़ाइल ऐं ड्रोन हमलनि जी मज़म्मत। वज़ीर आज़म पारां यूएई सदर सां मुकमल यकजहती जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान यूएई जे हुकूमत इमारती भाइरनि ऐं भेनरनि सां गॾु बीठल आहे। ज़रूरी आहे त जंगबंदी खे बरक़रार रखियो वञे ऐं उन जो एहतराम कयो वञे। अमरीकी सदर पारां ईरान जूं 7 ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। ॾखण कोरिया जे कार्गो जहाज़ मथां ईरान जे हमलनि जो इल्ज़ाम। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जंग ख़त्म थियण बाद तेल जूं क़ीमतूं घटि थी वेंदियूं। ईरान जे फ़ौजी ताक़त ख़त्म करे छॾी आहे। उन वक़्तु कुझु बि नाहे बचियो। ईरान हमलो कयो त उन खे दुनिया जे नक्शे तां मिटाए छॾींदासीं। केपीके जे शहर चारसदा में जेयूआई अॻवान मौलाना मोहम्मद इदरीस हथियारबंदनि जे हमले में शहीद। पुलिस जो चवणु आहे त मौलाना इदरीस घर खां मदरसे वञी रहियो हो त खेसि शहीद कयो वियो। वाक़ियो मुनज़िम टारगेट किलिंग आहे। आला सतही जांच टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां मौलाना इदरीस जे क़त्ल जी मज़म्मत। जेयूआई वाक़े ख़िलाफ़ सुभाणे सॼे मुल्क में एहतजाज जो ऐलान करे छॾियो। सिंध काबीना तरक़ियाती कमनि लाइ अरबे रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सैयद मुरादअली शाह जी सदारत हेठि इजलास। सिंधु दरिया ते हैदराबाद ऐं कोटली जे विच में नई पुल जी डिज़ाइन जी मंज़ूरी। कराची जे रोडनि जी बहाली लाइ 6.5 अरब रुपया मंज़ूर। मोरे में 4 नयूं अदालतूं क़ाइमु थींदियूं। 432.597 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध काबीना हैदराबाद में कब्रिस्तान लाइ 252.206 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। कासमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी लाइन विछाइण लाइ 800 मिलियन रुपया मंज़ूर। सिंध म्यूज़ियम खां अली प्लस ताईं शेख हयास रोड खे विकिरो करण जी बि मंज़ूरी। रोड़ी में कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयल गुलाम भारो वारे केस जी सखर जी अदालत में ॿुधणी। पुलिस गिरफ़्तार कयल मक़तूला जे मामले मोला बख़्श भारो खे अदालत में पेश कयो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे बयान बि कलमबंद करायो। अदालत जवाबदार खे चई ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सरकार जे फ़रियाद ते दाख़िल कयल केस में मक़तूला गुलाम भारो जो मुड़ुसु सिकी लधो पीउ इमदाद भारो, 2 मामा मोहम्मद यूनिस ऐं मोला बख़्श भारो नामज़द। मक़तूला जो मुड़ुसु सिकी लधो ऐं मामो मोला बख़्श भारो गिरफ़्तार थियल ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में न आई। लाड़काने जी अदालत नींगरी ज़्यादती केस में जवाबदार खे 6 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। 4th एडिशनल एंड सिविल जज अब्दुल हसीब बबलो जी अदालत धुरियनि जा दलील ॿुधण बाद जवाबदार बाबर माची खे 6 साल कैद ऐं 5 लख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई। जवाबदार गुज़िरियल साल 5 वरनि जी नींगरी खे जिंसी ॾाढाई जो निशानो बणायो हो।
गंदाबाव वेझो हथियारबंदनि पुराणे तकरार तां ॿिनि नौजवाननि खे क़तल करे छॾियो। ॻोठ राहूचा में राहूचा ऐं ॾेथा धुरनि में तकरार भड़की पियो। हिक ॿिए मथां अंधाधुंध फायरिंग, गोलियूं लॻण करे 30 वरनि जो अब्दुल कादिर ऐं 25 वरनि जो जान मोहम्मद ॾेथो मारिजी विया। फायरिंग में मीर हसन, फज़ल मोहम्मद ऐं गुलाब खान ॾेथो ज़ख़्मी। वाक़े बाद इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल। पुलिस जो चवणु आहे त 5 साल अॻु राहूजा बिरादरी तरफ़ां ॾेथा बिरादरी जी नारी अगवा करण वारे मामले तां धुरनि में तकरार शुरू थियो हो। शाह लतीफ यूनिवर्सिटी जे इंतजामिया ऐं मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब, एहतजाज ख़त्म। वाइस चांसलर तरफ़ां जोड़ियल कमेटी जो एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन अॻवाननि सां ॻाल्हियूं। मुतालबा मंज़ूर थियण बाद मुलाज़िमनि 5 ॾींहनि खां जारी धरणो ख़त्म करे छॾियो। प्रो वाइस चांसलर वाहिद बख्श जतोई चयो आहे त 1 खां 16 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी 30% ऐं 17 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जी 20% लीव इनकेशमेंट 20 मई ताईं बिना कटौती जी ॾिनी वेंदी। डेली वेजिस मुलाज़िमनि खे न कढियो वेंदो ऐं 1 अगस्त खां पघार 17,500 मां वधाए 20,000 पघार ॾिनी वेंदी। बीरो खान वेझो चांडिया धुरनि में हलंदड़ तकरार तेज़, नौजवान क़तल, 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ काइम खान चांडियो जे धुरनि में झेड़ो। फायरिंग में 19 वरनि जो अनवर चांडियो मारिजी वियो। ॿी धुर जो नौजवान सजाद चांडियो ज़ख़्मी। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। धुरनि में हलंदड़ तकरार तां 5 माण्हू क़तल ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी चुका।